जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। वैसाख जो महीनो हली रहियो आहे। हींअर मां तव्हां सभिनि सां गॾु वैसाख महीने जी कथाऊं शेयर करे रही आहियां। लेकिन अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। त हलो त पाण कथा शुरू था कयूं। वैसाख मास जी कथा अध्याय 17। ब्रह्मा जी चवण लॻा त जेको वैसाख धर्म जो पालन करे थो उन्हनि जे गुणनि जो को गान कोन्हे ऐं जे उन ते भॻवान सभु प्रसन्न थींदा आहिनि। ब्रह्मा जी चओ त हे यम, उन राजा जे मथां मुंहिंजो को प्रभाव कोन्हे, छोकी विष्णु भक्त आहे। शुभ अशुभ करण जे सामर्थ्य में उहो कोन्हे। उन भक्त खे मृत्यु, व्याधि आदि कंहिंजो बि डपु कोन्हे। सेवक जे स्वामीअ लाइ जंहिं कम खे नियुक्त करबो आहे तंहिं उन में शक्ति हूंदी आहे, ऐं जॾहिं कार्य करण जी शक्ति न रहे त स्वामी खे निवेदन करे थो सघिजे। उन समय हू ऋण थी वेंदो आहे। उन समय को दोष स्वामी कम करण खे नथो लॻी सघे। पंहिंजा कर्तव्य करण वारे प्राणियुनि खे को दोष नथो लॻे। हे यम, जॾहिं तूं हिन कार्य करण में असमर्थ थी त तुंहिंजो को दोष कोन्हे। जॾहिं ब्रह्मा चयो त यम अत्यंत दुखी थी अश्रुपात करण लॻो ऐं अत्यंत दीन वाणी सां चवण लॻो त हे पितामह, तव्हांजी इच्छा सां मूंखे सभु कम मिलिया आहिनि, परंतु हाणे कम जी का इच्छा कान्हे। जेसिताईं हिन भूमंडल ते ही राजा राज्य कंदो, तेसिताईं हिन राजा जे कार्य सां मां चलायमान कोन थी सघंदसि। मुंहिंजो विश्राम प्राप्त मूंखे कोन थींदो। हाणे मुंहिंजे हिन कार्य खे सिद्ध कयो, तॾहिं मां वापसि शासन करे सघियां। यम जी इहा ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा सोच में पइजी वियो। थोरी देरि वीचार करण खां पोइ ब्रह्मा यम खे सम्झाइण लॻो त हे यम, हिन वैष्णव धर्म में परायण राजा के निग्रह तूं कोन करे सघंदे, पर यदि क्रोधवश तूं न मञंदे त विष्णु भॻवान वटि वञ। जॾहिं हुन जी आज्ञा थींदी तॾहिं हू कमु थींदो। ईअं चई करे ब्रह्मा जी यम खे वठी करे क्षीर सागर में वियो ऐं निर्गुण रूप परमेश्वर आदित्य पुरुषोत्तम भॻवान खे सांख्य योग सां स्तुति करणु लॻो। हिन प्रकार जी स्तुति ते विष्णु भॻवान प्रकट थिया ऐं गंभीर वाणी सां चवणु लॻा त तव्हांजे अचण जो कारण छा आहे? तव्हां छो राक्षस द्वारा सताया विया आहियो? यम जा मुख मलिन ऐं कंधा झुकियल छो पिया ॾिसजनि? तॾहिं ब्रह्मा जी चवणु लॻा त हे प्रभु, राजा कीर्तिमान जी आज्ञा अनुसार उन शासन में सभु मनुष्य वैसाख जे धर्म जो पालन करे विष्णु पद खे प्राप्त करण लॻा आहिनि। इन ते सॼी यमपुरी ख़ाली थी वई आहे। यम युद्ध करण लाइ राजा वटि वियो, पर पंहिंजे दंड खणी करे राजा खे जीअं मारणु लॻो त तव्हांजो सुदर्शन चक्र हुनखे परास्त करे छॾियो। हाणे ही दुखी थी करे मूं वटि आयो आहे। हाणे तव्हांजे भक्त खे दंड ॾियण में सामर्थ्य मां कोन थो रखां, इन करे तव्हांजी शरण में आया आहियूं। हे महाप्रभु, तव्हां राजा खे दंड ॾेई यम जी रक्षा कयो। ब्रह्म जी वार्ता ॿुधी भॻवान खिली करे चवणु लॻो त हे ब्रह्मा, हे यम, मां लक्ष्मी जी ऐं तव्हांजी देह ऐं प्राण बि त्याग करे थो सघां, पर श्रीवत्स, कौस्तुभ मणि ऐं वैजंती माला खे बि त्याग करे थो सघां। श्वेत दीप, वैकुंठ, क्षीर सागर, गरुड़ ऐं शेष खे बि छॾे थो सघां, परंतु पंहिंजे भक्त खे नथो छॾे सघां। हाणे सोचो, जंहिं मुंहिंजे सर्वस्व मुंहिंजे लाइ त्यागे छॾियो आहे ऐं पंहिंजी आत्मा मुंह में लॻाए छॾी आहे, मां हुनखे कीअं त्याग कयां? पर हे यम, मां तुंहिंजे दुख खे दूर करण जो हिकु उपाय ॿुधायां थो। इन राजा जी आयु मूं 10,000 तय कई आहे, जंहिंमां 8 वर्ष त बीतजी चुका आहिनि। हाणे 2,000 वर्ष इहो भोग भोगींदो ऐं मुंहिंजी सायुज्य में मुक्ति पाईंदो। तॾहिं वेन नाले हिकु राजा, वॾो दुराचारी ईंदो। उहो सभु वैदाक धर्मनि खे नष्ट कंदो। वैसाख धर्म जो बि लोप थींदो। पोइ मां पृथ्वी ते अवतार वठी करे वापसि धर्म जी स्थापना कंदसि। वैसाख धर्म मनुष्यनि खां कराईंदसि। जेको मुंहिंजो भक्त मुंहिंजे हिन ध्यान में लॻो रहंदो ऐं सर्वस्व त्यागींदो, उहो कई हज़ार वर्षनि ताईं जीअंदो। उहो वैसाख मुझ धर्म करणु लॻंदो, पर थोरा मनुष्य पृथ्वी ते हिन धर्म खे कोन ॼाणींदा। हे यम, तूं कंहिं प्रकार सां दुखी न थी, तुंहिंजे कम जी सिद्धि थींदी। हू राजा तुंहिंजो भाग बि ॾींदो ऐं पंहिंजे पंहिंजे भाग खे ग्रहण करण वारो दुखी कोन थींदो आहे। जेको मनुष्य उद्देश्य सां प्रतिदिन सनानु करे अर्धर्य, जल, कुंभ, ॾुध आदि जो दान कोन कंदो, उनखे वैसाख धर्म निष्फल वेंदो। जेको प्राणी तुंहिंजे भाग वठी करे वैसाख धर्म करे उन कार्य में विघ्न न विझ ऐं तुंहिंजो भाग बिना केवल मुंहिंजो भॼन करणु आहे, उनजी मुंहिंजी आज्ञा सां तूं अवश्य दंड ॾींदे। उन राजा खे तुंहिंजो भाग ॾियारण करे मां सभु
सुनंद खे मोकिलियां थो, उहो अवश्य राजा तोखे तुंहिंजो सम्झंदो ऐं तुंहिंजो भाग्य तोखे ॾींदो। इन प्रकार हर तरफ़ सां यम खे आश्वासन ॾेई करे भॻवानु अंतर्ध्यान थियो। यम बि प्रसन्नता सां पंहिंजी पुरी ॾे हलियो ऐं भॻवान जी आज्ञा सां सुनंद राजा खे सम्झायो त जॾहिं वैसाख मास जा धर्म यम जा भाग ॾियनि था, इन करे वैसाख मास में रोज़ यम जे निमित्त सनानु अर्दय करणु खपिजे, न त वैसाख जा सभु कर्म निष्फल थींदा। वैसाख जी पूर्णिमा ते सभिनि खां पहिरीं यमराज जे निमित्त जल जो घड़ो, ॾुध ऐं अन्नदान करणु खपिजे, पोइ पितरनि ऐं पोइ गुरुनि जे निमित्त। उन खां पोइ पश्चात भॻवानु निमित्त शीतल जल, ॾुध, अन्न, तांबुल, दक्षिणा ऐं फल ऐं कांसे पात्र में रखी करे भॻवान खे अर्पण करिजे। इन प्रकार राजा पंहिंजी पूरी आयु जा भोग भोगण खां पोइ पंहिंजे पुत्र पोत्रादि समेत वैकुंठ हलियो। तॾहिं राजा वैकुंठ ॾांहुं वियो। वेन नाले महापपी ऐं नीच राजा ॿियो आयो। उन सभु धर्म ऐं वैसाख धर्मनि जो लोप ई करे छॾियो। त हिते असांजी कथा जो 17हों अध्याय पूरो थियो। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वैसाख मास जी कथा सां गॾु। तेसि ताईं सभिनि सिंधियुनि भेनरुनि ऐं भाउरनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।